परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है मुंहिंजा प्यारो पिछले ॾींहंनि में असां हिन सवाल खे ॾिठोसीं कि यीशु मसीह त 2000 साल हिन धरतीअ ते आयो त उन खां पोइ उन समय ते सज़ा खणण सां अॼु उनजो असरु कीअं थो थिए पियो। तव्हां चाहियो त हिन सवाल जो जवाबु जेको असां ॾिनो आहे परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे ॾिसी सघंदा आहियो कि कीअं अॼु बि उहो असरदार आहे। इनजे अलावा असां पिछले ॾींहंनि में हिकु सवाल उथारियोसीं कि छा बाइबल जेको रस्तो ॿुधाए थी पई उहो सवलो आहे कि न, छा उनखे सभु ॼणा करे सघंदा आहिनि कि न। ऐं इनजे अलावा असां हिकिड़ो ॿियो बि सवाल उथारियोसीं कि छा बाइबल जेको रस्तो ॿुधाए थी पई परमेश्वर सां मिलण जे बारे में उन में कोई गारंटी कोई सबूत आहिनि कि न, कि सिर्फ़ु जा हवा में ॻाल्हियूं आहिनि। मुंहिंजा प्यारो इन्हनि ॻाल्हियुनि खे असां अॼु ॾिसंदासीं, जंहिंमें अॼु सभिनि खां पहिरियों हिन ॻाल्हि खे क्लियर कंदासीं कि छा बाइबल जेको रस्तो ॿुधाए थी पई उहो सवलो आहे, छा सभु करे सघंदा आहिनि। इहो सवाल इन जे करे थो थिए पियो छो कि असां दुनिया जा रस्ता ॾिठा आहिनि, परमेश्वर सां मिलण जे बारे में छा था ॿुधाइनि पिया, ऐं असां ॾिठो आहे कि उहे सवला कोन्हनि, उनखे हर हिकु ॼणो कोन थो करे सघे पियो। छा बाइबल बि कोई अहिड़ो ॾुखियो रस्तो थी ॿुधाए पई कि सवलो रस्तो थी ॿुधाए पई? त बाइबल छा थी ॿुधाए पई? त बाइबल ॿुधाए थी मुंहिंजा प्यारो जेॾी महिल असां पढ़ूं था पिया त उन जे अंदरि 2 क़दम जेके आहिनि असांखे खणणा आहिनि, 2 ॻाल्हियूं जेके आहिनि बाइबल ॿुधाए थी पई उहे असांखे करणियूं आहिनि। जीअं त सभिनि खां पहिरियों जेको असांखे करिणो आहे उहो आहे असांखे मञिणो आहे कुझु ॻाल्हियुनि खे। जीअं त असांखे मञिणो आहे कि असां जेके आहियूं गुनहगार आहियूं, मतिलबु असां खां ॾाढा ई पाप थी विया आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि असांखे इहा मञणी आहे। ॿियो असांखे मञिणो आहे कि असां पंहिंजे पाण खे कोन था बचाए सघूं, असांजा सुठा कम जेके आहिनि, असांजा धर्म जा जेके कम आहिनि उहे असांखे कोन था बचाए सघनि पिया, छो कि परमेश्वर जो वचन चए थो पियो ऐं असां हिन ॻाल्हि खे ॾिठो बि आहे कि कंहिं बि तरीक़े सां असां पंहिंजे पाण खे नथा बचाए सघूं ऐं गुनहगार पंहिंजी ज़मानत पाण ॾेई बि कोन सघंदो आहे। बाइबल चए थी पई कि उद्धार जेको आहे उहो तोखे मुफ़्त में मिलियो आहे। त असांखे ॿी ॻाल्हि जेकी मञणी आहे उहा इहा आहे कि मां पंहिंजे पाण खे कोन थो बचाए सघां पियो कहिड़े बि तरीक़े सां, उअं ई जीअं कोई गुनहगार पंहिंजी ज़मानत पाण कोन ॾेई सघंदो आहे। उन जे अलावा असांखे टी ॻाल्हि जेकी मञणी आहे उहो इहा आहे कि परमेश्वर जेको आहे उहो ॾाढो दयालु परमेश्वर आहे, है न। जेॾी महिल असां पंहिंजे पाण खे बचाए कोन पिया सघूं ऐं असां हुनखे पुकार लॻाईसीं कि परमेश्वर असां तोसां मिलण था चाहियूं पिया, असां तोसां गॾु था रहणु चाहियूं पिया, त परमेश्वर असांजे मथां दया कई। हुन यीशु मसीह जे नाले सां अची करे धरतीअ ते जेकी सज़ा असांखे मिलणी आहे गुनाहुनि जे करे उन क्रूस ते खणी छॾियईं, ऐं छो कि उन सज़ा क्रूस ते खणी छॾियईं हाणे मां उन जे द्वारा बची सघंदो आहियां। मुंहिंजा प्यारो असांखे इहो मञणो आहे ऐं इहो विश्वास करिणो आहे कि बाइबल जेको ॿुधाए थी पई उहो सच थी ॿुधाए पई। ऐं जेॾी महिल असां हिन ॻाल्हि खे मञूं था पिया मुंहिंजा प्यारो, तेॾी महिल बाइबल ॿुधाए थी पई कि तव्हां परमेश्वर सां मिली सघंदा आहियो। त बाइबल ॿुधाए थी पई छा करिणो आहे तव्हांखे मञणो आहे कुझु ॻाल्हियुनि खे जेके मां तव्हांखे ॿुधायूं। इन जे अलावा बाइबल छा थी ॿुधाए पई? बाइबल ॿुधाए थी पई कि तव्हांखे यीशु मसीह खे ई सिर्फ़ु पंहिंजे जीवन जो राजा ठाहिणो आहे। इन जे अलावा सिर्फ़ु इन जो मतिलबु आहे कि तव्हां ॿिए कंहिंजी बंदगी न कंदव, सिर्फ़ु यीशु मसीह जी। ऐं इन जे अलावा बाइबल जेको ॿुधाए थी पई यीशु मसीह जी शिक्षा ते हलणो आहे। मुंहिंजा प्यारो तव्हां चवंदव शिक्षा ते हलणु त वांदो कोन्हे, छो कि बाइबल जे अंदरि जेके शिक्षाऊं लिखियल आहिनि उहे सुठियूं लिखियल आहिनि, सही लिखियल आहिनि, पर यीशु मसीह खे सो असां सिर्फ़ु राजा करे मञूं, उनजे पंहिंजे पाण खे उद्धारकर्ता मञूं, त इन जो जवाबु इहो आहे छो कि बाइबल नथी चए पई कि तव्हां ॿिनि नाव में सवार थी सघंदा आहियो। बाइबल चए थी पई कि हिकु ई नालो ॾिनल वियो आहे जंहिंजो नालो आहे यीशु मसीह, जंहिंजे वजह सां इंसान उद्धार पाए सघंदो आहे। जेॾी महिल असां बाइबल में पढ़ूं था पिया यूहन्ना जी पुस्तक में, त बाइबल चए थो पियो कि सिर्फ़ु यीशु मसीह जे द्वारा ई इंसान उन जे मथां विश्वास करे ई इंसान परमेश्वर खे पाए सघंदो आहे। मुंहिंजा प्यारो त मुंहिंजा प्यारो बाइबल जेको ॿुधाए थी पई उहो इहो आहे कि पहिरियों तव्हां मञो कि तव्हां गुनहगार आहियो, तव्हां मञो कि तव्हां पंहिंजे पाण खे नथा बचाए सघो, तव्हां मञो कि परमेश्वर असांजे मथां दया करे असांजी मदद कई आहे ऐं यीशु मसीह जे मथां विश्वास करे उनखे राजा ठाहे करे पंहिंजे जीवन जो ऐं उनजी शिक्षा ते जेॾी महिल असां हलण जे लाइ पंहिंजे पाण खे तयार था कयूं त बाइबल ॿुधाए थी पई कि तव्हां ज़रूरु परमेश्वर सां मिलंदव। मुंहिंजा प्यारो मूंखे ख़बर आहे तव्हांजे दिलि में इहो सवाल ईंदो कि छा सबूत आहे कि असां यीशु मसीह खे पंहिंजे जीवन जो राजा ठाहींदासीं त असांजे मथां सज़ा कोन
थींदी, मतिलबु उन सज़ा खणी छॾी। मुंहिंजा प्यारो, ईंदड़ एपिसोड में असां इहा ॻाल्हि खे ॾिसंदासीं। पर मां तव्हां खां इहो सुवाल थो पुछणु चाहियां पियो कि छा बाइबल जेको रस्तो ॿुधाए थी उहो सवलो आहे? छा उनखे सभु करे सघनि था? बिल्कुलु तव्हां चवंदव हा भैया कि सभु ॼणा इनखे करे सघनि था, छो कि असांखे कोई हिन में ख़र्चु कोन करिणो आहे, असांखे किथे वञी करे पहाड़नि ते चोन करिणो आहे, असांखे कंहिं वञी पवित्र नदीअ में टुपकूं कोन ॾियणियूं आहिनि। मुंहिंजा प्यारो, बाइबल जो जेको रस्तो आहे उहो हर हिकु ॼणो जिते आहे उते मञी सघंदो आहे। तव्हां ॾिसो, नीदरलैंड वारा नीदरलैंड में, ऑस्ट्रेलिया वारा ऑस्ट्रेलिया में मञी सघंदा आहिनि मां गुनहगार आहियां, उन्हनि खे भारत में अचण जी ज़रूरत कोन्हे। त मुंहिंजा प्यारो, हर हिकु ॼणो चाहे अमीर हुजे, चाहे ग़रीब हुजे, चाहे पढ़ियल हुजे, चाहे न पढ़ियल हुजे, बाइबल जे रस्ते ते हलण जे लाइ उनखे आसान आहे। त मुंहिंजा प्यारो, बाइबल ॿुधाए थी भई कि रस्तो सवलो आहे, सभु उनखे करे सघंदा आहिनि। मुंहिंजा प्यारो, ईंदड़ समय में असां ॾिसंदासीं छा सबूत आहे कि बाइबल सच आहे। परमेश्वर तेसिताईं तव्हांखे आशीष ॾे।